अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं लाइव बख्श तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। मां तव्हांखे जी ॿुधायो हुयो त हाणे असां क्लास 6 वारा जेके उनवान आहिनि, क्लास 6 जो जेको किताबु आहे मुकमल, असां उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन मां ई जेके उनवान आहिनि, सबक आहिनि, उन्हनि सबकनि ते पढ़ंदासीं जीअं असांखे ख़बर पइजी सघे त उते कहिड़ा माॻ आहिनि, तारीख़ी शख़्सियतूं आहिनि ऐं तारीख़ी किरदार आहिनि जेके असांखे क्लास 6 में पढ़ाया वञनि था। ठीकु आहे। उन सां गॾोगॾु असां वटि जेको सिंधी व्याकरण आहे उहो हिकु इज़ाफ़ी मौज़ू आहे। ठीकु आहे। इनखे जीअं अॻिते असां हलंदा वेंदासीं, अॻिते वधंदा वेंदासीं, इहा ग्रामर वारे हिसे खे असां छॾींदासीं कोन। छो त ग्रामर सिंधीअ जो पहिरियों तमामु घटि पढ़ायो वेंदो आहे, जंहिंजे करे असांखे बुनियादी ॼाण न रहंदी आहे ऐं केतिरा ई मुंझारा रहियल हूंदा आहिनि। छाकाणि त जॾहिं असांजा 40 क्लास आहिनि त 40 क्लासनि में असां कंहिं बि ॾींहुं असां नथा चाहियूं त ग्रामर जो हिसो उन में शामिल न हुजे। इन जे करे मां कोशिशि कंदुसि त पंहिंजे हर हिकु क्लास में ग्रामर खे ज़रूरु शामिल कयां त जीअं मां गॾिजी सिखी सघूं ऐं बहितरीन नमूने सां असां पढ़ी सघूं ऐं अॻिते हली इंशाअल्लाह इन लिहाज़ खां असांखे का बि ॾुखियाई पेश न अचे त को असांखे ग्रामर नथो अचे, सिंधी ॿोलीअ जो व्याकरण नथो अचे, न त बि एतिरो अचणु असांखे घुर्जे जेको बुनियादी आहे असां सम्झी वञूं। ठीकु आहे। पहिरियों इस्म ऐं इस्म जा क़िस्म जेके बुनियादी ऐं तमामु अहम आहिनि, मां उन्हनि ते ॻाल्हाईंदुसि जीअं आम तौर ते मुंझारे जो जेको शिकार हूंदा आहिनि। ठीकु आहे। इस्म जी वसफ़ असां पहिरियों बि करे चुका आहियूं, हिकु दफ़ो ॿीहर कंदासीं, छाकाणि त इनखे असां वर्जायूं था पिया त उन में साॻी शइ अचणु घुर्जे त इस्म खां ई शुरू कयूं था। कंहिं माण्हूअ या ॿिए कंहिं साह वारी जाइ, शइ, कम, ख़ासियत या हालत जे नाले खे इस्म चइबो आहे। ठीकु आहे। इहा लिस्ट तव्हांजे साम्हूं पई आहे। माण्हुनि जा नाला, जायुनि जा नाला, साह वारनि जा नाला, शयुनि जा नाला, कमनि जा नाला, ख़ासियतुनि जा नाला, हालतुनि जा नाला। ठीकु आहे। इहे सभई जेके नाला आहिनि, इन्हनि नालनि जे बुनियादनि ते असांजो ग्रामर अॻिते वधंदो आहे, असांजो सिंधी व्याकरण अॻिते वधंदो आहे। ठीकु आहे। इन्हनि जे बुनियाद ते ॾिसंदासीं त कहिड़ा ज़ाती इस्म आहिनि, कहिड़ा सिफ़ाती इस्म आहिनि। उन खे असां वधाईंदे अॻिते हलूं था ऐं इन अॼु इस्म खे इंशाअल्लाह पूरो कंदासीं ऐं असांखे इन खां पोइ ख़बर पइजी वेंदी त इस्म छा खे थो चइजे ऐं इस्म कीअं, इस्म मां ॿिया कीअं ॿियूं शयूं कीअं जुड़नि थियूं। ही इस्म जे क़िस्म जो ख़ाको आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। इहो इस्म बुनियादी इस्म छा आहे? नालो। हिकिड़ा सिफ़ाती इस्म, ॿिया ज़ाती इस्म। ठीकु आहे। हाणे सिफ़ाती इस्मनि में कहिड़ा अचनि था? हिकिड़ो इस्म ख़ासि ऐं ॿियो इस्म आम अचे थो। इहे असांजे साम्हूं आहिनि जेके साम्हूं असांखे अचनि पिया था, हिकिड़ा इस्म ख़ासि, ॿिया इस्म ज़ात। ऐं ज़ाती इस्मनि में वरी सिर्फ़ इस्म ज़ात अचे थो। इन्हनि खे कीअं पढ़ी सघिजे, कीअं सम्झी सघिजे, असां अॻिते हलूं था। ठीकु आहे। इस्म आम जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं कॉमन नाउन, उहो नालो जेको हिकिड़े क़िस्म जे जानदारनि या बेजान शयुनि लाइ हिकु जहिड़ो हुजे या फ़र्क़ु हर हिक सां लागू थी सघे। यानी कंहिं बि आम नाले खे इस्म आम चइबो आहे। जीअं हर माण्हूअ खे माण्हू चइबो आहे। मिड़ई अंब हूंदा आहिनि, जेके मिड़ई माना अंब, मिड़ई न मिड़ई छॾे उहो न, मिड़ई सभु जा सभु केतिरा बि अंब जेके आहिनि उहे अंब ई हूंदा आहिनि। पर उन खां पोइ असां उन्हनि खे फ़र्क़ु करणु शुरू कंदा आहियूं। ही अंब आहे, ही सिंजड़ी अंब आहे, ही लंगड़ो अंब आहे, ही चौसो अंब आहे, ही दुसेरी अंब आहे, उन खां असां पोइ कंदा आहियूं। ठीकु आहे। पर बुनियादी तौर ते मिड़ई अंब आहे। इहो नालो हाणे वज़ाहत था कयूं। ठीकु आहे। उहो नालो जेको हिकिड़े क़िस्म जे सभिनी जानदारनि या बेजान शयुनि लाइ हिकु जहिड़ो हुजे या मंझंदि हर हिक सां लागू थी सघे, अहिड़े नाले खे इस्म आम चइबो आहे। ठीकु आहे। मथे मिसाल मां ॾिनुमि त अंब त मिड़ई अंब, पर जॾहिं नाला अलॻि अलॻि थींदा पोइ इस्म ख़ासि थींदा आहिनि। माण्हू, छोकिरो, भाउ,
भेड़, घोड़ो, बिल्ली वगैरह जेतिरा नाला आहिनि इहे जेके हर हिक जे लाइ साॻिया ई आहिनि। माण्हू लाइ माण्हू ई आहे, छोकिरे लाइ छोकिरो ई आहे, भाउ लाइ भाउ ई आहे, को ख़ासि या कोन्हे को, हर हिक जे लाइ इहो साॻियो ई इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे। इन खे असां अंग्रेज़ी में छा चवंदा आहियूं? कॉमन नाउन चवंदा आहियूं। ऐं सिंधीअ में असां इन खे इस्म आम यानी कि आम नालो चयो वेंदो आहे। माशाअल्लाह सां तव्हांजी जेको आहे सो जेका पार्टिसिपेशन आहे इहा असांखे वधीक जेको आहे सो एनर्जेटिक कंदी आहे। त तव्हां असांखे ॿुधो था ऐं असांखे जेको आहे सो रिस्पॉन्स ॾियो था, इहा तव्हांजी तमामु घणी महिरबानी हूंदी आहे। जो तव्हां क्वेश्चन कंदा सवाल कंदा, इहे सवाल करणु ऐं तव्हांजो रिस्पॉन्स ॾियणु माना उमेद इहा जाॻंदी आहे तव्हां अञा असांखे ॿुधो था, तव्हांखे जेको आहे सो तमामु घणी जेको आहे सो ज़रूरत हुजे या न हुजे, असांखे ज़रूरत आहे तव्हांजी। तव्हां हिते हूंदव त असां बहितर नमूने सां प्रेज़ेंट करे सघंदासीं। हा, ज़रूरी न आहे त सभु कुझु मूंखे ई ईंदो हुजे, तव्हां पंहिंजूं सलाहूं बि ॾेई सघो था ऐं कहिड़ी रीति अॻिते वधिजे उहो बि ॿुधाए सघो था। ठीकु आहे। इस्म जमा, हाणे जेके अंग्रेज़ीअ में कलेक्टिव नाउन हूंदा आहिनि उन्हनि खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं इस्म जमा। सभा, फौज, लश्कर, धण, टोलो, गुल, वलर, झुगटो, छुगो ऐं मेड़ बि इस्म आहिनि, पर इहे इस्म जमा आहिनि। सिंधी व्याकरण मूजिब इहे सभु इस्म आम आहिनि, को बि हिन में इस्म ख़ासि कोन्हे को। ठीकु आहे। गुल त गुल ई हूंदो आहे, वलर त वलर हूंदो आहे, झुगटो त झुगटो ई हूंदो आहे, छुगो त छुगो ई हूंदो आहे ऐं मेड़ त केतिरा ई मेड़ थी सघनि था। कंहिं क़िस्म जो को बि इन में ख़ासि ॻाल्हि कान्हे का। ठीकु आहे। कलेक्टिव नाउन में इहे इस्म आम आहिनि। इस्म जिन्स, जंहिंखे अंग्रेज़ीअ में असां मटेरियल नाउन चवंदा आहियूं। मां अॼु हिन जा अंग्रेज़ी नाला इन करे लिखी करे आयो आहियां त जीअं मूंखे बि ख़बर पवे ऐं अव्हांखे बि बहितर नमूने सां मां ॿुधाए सघां त इहे साॻियूं शयूं आहिनि। छाकाणि त असां वटि असर जेको रहियो आहे उहो अंग्रेज़ी ग्रामर जो तमामु घणो रहियो आहे, जंहिं करे असां उन जे बुनियाद ते वरी शयुनि खे हाणे सवलो सम्झंदा आहियूं। जॾहिं त जे असांजूं पंहिंजूं बुनियादी शयूं आहिनि सिंधीअ जूं, पर असां उन्हीअ खे अहमियत कान ॾींदा आहियूं। जो छाकाणि त अहमियत न ॾींदा आहियूं तंहिंजे करे इन्हनि शयुनि जी असांखे ख़बर कान्हे का। इन जे करे मां जो अंग्रेज़ीअ सां गॾु सिंधीअ सां गॾु अंग्रेज़ी नाला बि उन जा लिखिया आहिनि। अटो, सोन, टामो, पितल, लोह ऐं चांवर वग़ैरह इस्म जिन्स आहिनि। ठीकु आहे। जेके सिंधी व्याकरण में इस्म आम करे लिखिबा आहिनि। हाणे इन्हनि खे अलॻि अलॻि कंदासीं त पोइ असांखे ख़बर पइजंदी वेंदी त इहे कहिड़े क़िस्म जा आहिनि। अब कणिक जो अटो, चांवरनि जो अटो, बाजरीअ जो अटो। ठीकु आहे। ईअं ई वरी जेको लोह आहे, लोह त आहिनि ई, पर इन खे असां नाला छॾींदासीं। लोह त लोह ई रहंदो, पर कहिड़ी कंपनी जो लोह अलॻि थींदो। चांवर अब सेला चांवर या बासमती चांवर या ॿिया कहिड़े केतिरा ई नाला जेके आहिनि उन नालनि में चवंदा आहिनि था। इन खे असां सिंधी में चवंदा आहियूं इस्म जिन्स। ठीकु आहे। ऐं अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं मटेरियल नाउन। हाणे इहो हुयो इस्म आम जेको असां पढ़ियोसीं। हाणे असां जेको इस्म आहे इस्म ख़ासि। इस्म ख़ासि जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं प्रॉपर नाउन। दुनिया में माण्हू, शयूं या शहर वग़ैरह हिकु जहिड़ा त हूंदा आहिनि, पर सुञाणप जी सवलाईअ लाइ ॾिसो माण्हू साॻियो ई आहे, शहर साॻिया आहिनि, ॻोठ साॻिया आहिनि, हर हिकु जहिड़ी जेको आहे सो साॻियूं शयूं आहिनि, पर उन्हनि खे सुञाणप जे लाइ छाजे लाइ? सुञाणप जे लाइ हर हिकु ते पंहिंजो पंहिंजो नालो रखियलु हूंदो आहे। जीअं कराची, हैदराबाद, ठट्टो, सखर, सिंधु नदी, ताजमहल, बादशाही मस्जिद, सिंधु नदी वग़ैरह। ठीकु आहे। हाणे इहे जेके बि नाला हुआ मथे, जेकॾहिं इन्हनि मां कराची कॾहिं शहर करे छॾिजे, हैदराबाद कॾहिं शहर करे छॾिजे, त जहिड़ो कराची जो शहर तहिड़ो हैदराबाद जो शहर, उन में का फ़र्क़ु कोन ईंदो। पर उन जी हाणे सां कराची आहे इन जे करे ख़ासि थी वियो कराची शहर, हैदराबाद शहर, ठट्टो इलाइक़ो, सखर शहर। ठीकु आहे। इहे असां वटि ख़ासि इस्म ख़ासि आहिनि, ख़ासि नाला आहिनि, ख़ासि शयुनि जे लाइ इस्तेमालु असां कंदा आहियूं। हाणे इन जी वज़ाहत उहो लफ़्ज़ जेको कंहिं माण्हूअ, जाइ, जानदार या कंहिं बेजान शइ जे ख़ासि नाले तौरु कमु आणिजे त अहिड़े लफ़्ज़ खे इस्म ख़ासि चइबो आहे।
मिसाल जे तौर ते अकबर, सखर बेराज, ताजमहल, सुहिणी, पार्कर पेन, फुलेली वग़ैरह। ये सभई जेके शयूं आहिनि ये इसमें ख़ास आहिनि। ठीक है, उम्मीद तो कयां त तव्हांखे ॻाल्हियूं सम्झ में ईंदी हूंदियूं ऐं मां जेको उन्हनि खे बयान करे रहियो आहियां उहो सवलाई सां अव्हां ताईं पुॼंदियूं हूंदियूं। इस्म ज़ात, हाणे इन्हनि शयुनि खे हितां खां इसमें आम ऐं इसमें ख़ास त सभिनी खे ख़बर हूंदी आहे, ही ख़ास आहे, ही आम आहे। हिन खे थोरो सम्झण जो ज़रूरत आहे, इन खे सम्झजो ऐं इन खे थोरो ध्यान में रखिजो। हितां खां पोइ असां कंदासीं इस्म ज़ात, जंहिंखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं एब्स्ट्रैक्ट नाउन। असां मथे वाज़े करे चुका आहियूं त ख़ासियत लाइ कम ईंदड़ लफ़्ज़नि खे बि इस्म चइबो आहे। ख़ासियत जेका मथे असां जेका वज़ाहत जेका वस्फ़ कईसीं, असां उन वस्फ़ में ई पढ़ियोसीं त इन्हनि नालनि खे जेको आहे सो इस्म चइबो आहे। जेका ख़ासियत हुजे उन्हनि जे अछाण, काराण, सुपत, कुपत, ड्रेग ऐं सफ़ाई वग़ैरह ख़ासियतुनि जे नालनि तौरु इस्तेमालु कबा आहिनि। इहे छा जे आहिनि? ख़ासियतुनि जे नाले तौरु। खिल, चर्चो, वेढ़ ऐं जंग कमनि जा नाला आहिनि। ठीकु आहे, बालापण, जवानी, पीरी, शाहूकारी, ग़रीबी, बीमारी ऐं बानप वग़ैरह हालतुनि जा नाला आहिनि। अहिड़नि क़िस्मनि जे इस्मनि खे इस्म ज़ात चइबो आहे। माना त कंहिं बि माण्हूअ, शइ ऐं जाइ वग़ैरह जे ज़ाती ख़ासियत, हालत या कम जे नाले खे इस्म ज़ात चइबो आहे। ठीकु आहे, इहे शयूं आहिनि। हाणे मथियूं जेके बि शयूं आहिनि, छा उन्हनि खे ख़ासियतुनि खे तव्हां छुही सघो था? अछाण खे, काराण खे, सुपत खे, कुपत खे, ड्रेग खे, सफ़ाईअ खे, खिल खे, चर्चे खे, बालापण खे, जवानीअ खे, पीरीअ खे, शाहूकारीअ खे, ग़रीबीअ खे महसूस करे सघूं था। महसूस करे सघिजे थो, सिर्फ़ छुही कोन थो सघिजे इन्हनि खे, चखे कोन थो सघिजे इन्हनि खे। ठीकु आहे, अॻिते ई शयूं ईंदियूं। इस्म ज़ात उन ज़ाती वस्फ़ जे नाले खे चइबो आहे जा मौसूफ़ में हमेशा मौजूद हुजे, जीअं गर्मी, रोशनी, कशिश, नेकी, मेठाज, रंग, कूड़ ऐं सच वग़ैरह। इन्हनि खे इस्म ज़ात चइबो आहे छाकाणि त इन्हनि मां हर हिकु वस्फ़ पंहिंजे पंहिंजे मौसूफ़ में मुस्तक़िल तरह मौजूद हूंदी आहे। ठीकु आहे, जेको उनजो इस्म हूंदो आहे उन इस्म में इहा शइ मौजूद हूंदी आहे। सिज, गर्मी ऐं रोशनी ॿई अथसि। कशिश, चकमक में, छिक, नेकी इंसान में, मेठाज अंब में, रंग नारंगी जो, कूड़ इंसान में, सच भी इंसान में। ये सब शयूं आहिनि जेके असां अंदर में कंहिं बि मौसूफ़ में शामिल हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हेठां ॿिया मिसाल आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि, इन्हनि खे ॾिसो। छाकाणि त इन्हनि हर हिकु मौसूफ़ में पंहिंजी पंहिंजी मौसूफ़ में मुस्तक़िल तरह मौजूद हूंदी आहे। आज़ाद मां आज़ादी, बुज़ुर्ग मां बुज़ुर्गी, बहादुर बहादुरी, जवान में जवानी, खुश में खुशी, रोशन में रोशनी, सज में मेहरबान में मेहरबानी, नरमी, नेकी, भलाई, दिखाई, ॿिया केतिरा ई लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं पिया आहिनि। इहे सभिनी में अंदर जेका आहे उहा ज़ात वारी शइ अंदर मौजूद आहे। ठीकु आहे, कमाइण में कमाई। ठीकु आहे, असां अॻिते वधूं था। इस्म तस्गीर, इस्म तकबीर भी हूंदो आहे, पर मां सिर्फ़ हिन शइ खे रखियो आहे इस्म तकबीर माना वॾाई खे बयान करणु ऐं इस्म तस्गीर माना नंढड़ाई खे। छाकाणि असां वटि हलकड़ाई तमामु घणी आहे, इन जे करे इस्म तस्गीर खे असां इस्तेमालु कयूं था। उहो इस्म जंहिं मां ख़बर पवे त कंहिं शइ खे संदसि असली हैसियत खां घटाए नंढो करे बयान कयो वञे, तंहिंखे इस्म तस्गीर चइबो आहे। माना जेका बि शइ हुजे उनखे उनजी हैसियत खां घटि करे पेश कयो वञे, उनखे असां उन इस्म तस्गीर, तस्गीर माना नंढड़ाई करणु या नंढड़ो करे पेश करणु।
बारड़ो, बार तो सब बार कर सकूं था, पर बारड़ो माना अञा नंढड़ो। रात ड़ी, गुलड़ा, पुटड़ो, वाहड़ी, दिलड़ी, अदड़ी, फुड़ी वगैरह इसमें मुज़क्कर में, इसमें मुअन्नस में, बिन्ही में मां इन शयुनि खे वाज़े कयो आहे त इहे इसमें तस्गीर थींदा आहिनि। ठीकु आहे, इन्हनि शयुनि खे नंढो करे बयान कयो वेंदो आहे। ठीकु आहे। हिसो ॿियो, इहो हिसो पहिरियों हुयो जेको असां इस्म ऐं इस्म जे क़िस्मनि ते ॻाल्हायोसीं। हिसे ॿिए में असां दरसी किताब जेको आहे क्लास 6 जो, उन मां तारीख़ी माग ऐं मकाननि ते जेके लेक्चर ठहियल आहे उन ते पढ़ंदासीं, उनखे सम्झंदासीं त कहिड़ा तारीख़ी माग ऐं मकान अॼु मां खणी आयो आहियां। पर गौर सां ॿुधिजो, आख़िर में 4-5 मूं वटि सवाल आहिनि, उन्हनि सवालनि जा जवाब मूंखे तव्हां खां वठणा आहिनि। सवाल इन्ही प्रेज़ेंटेशन मां आहिनि जेका हीअं तव्हांजे साम्हूं हले पई थी। ठीकु आहे। हिसो ॿियो, हिन हिसे में असां क्लास 6 में शामिल तारीख़ी मागनि ऐं मकाननि बाबति मुख़्तसर मुतालियो कंदासीं। छाकाणि त असां इन में तफ़सील सां करे ई कान था सघूं। तफ़सील में वेंदासीं त तमामु घणा जेको आहे सो उन में राज़ ऐं रमज़ूं लिखियल आहिनि, जेके असां हिते हिकिड़े कलाक जे अंदरि सभिनी शयुनि खे बयान करे नथा सघूं। इन जे करे असां सिर्फ़ु बुनियादी ॼाण ई वठंदा आहियूं ऐं बुनियादी ॼाण जी हिसियत में असां बुनियादी ॼाण खे ई मालूमात जे बुनियाद ते रखंदा आहियूं त इहे शयूं आहिनि। इन जी वधीक वज़ाहत जे लाइ असांखे जेको आहे सो पंहिंजा ॿियनि दर्सी किताबनि खां ॿाहिरि निकिरी करे ॿिया जेके अदबी किताब आहिनि उन्हनि किताबनि में जांचणो पवंदो आहे। ठीकु आहे। बंभोर, बंभोर जेको आहे उहो सिंध जी तहज़ीब जो, तारीख़ जो, तमद्दुन जो हिकु बहितरीन ऐं तमामु क़दीम सुञाणप आहे। क़दीम सुञाणप आहे। इन बंभोर सां असांजे सिंध जी तारीख़ ख़बर पए थी। असांजे सिंध जे किसनि मां किसो बि इन हिकु शहर सां वाबस्ता आहे। ऐं इन खां अलावा इहो बंभोर जेको आहे किन हंधनि ते पुण इहो चयो आहे त जेको आहे सो इहो किथे मंसूर आहे त कोन को। ठीकु आहे। किन हंधनि ते इन जॻह ते चयो, छाकाणि इन में असां वटि तमामु घणियूं जेको आहे सो उहे शयूं मिलनि थियूं जेके क़दीम तौर ते हिन में ऐं हुनर जे लिहाज़ खां बंभोर जो शहर जेको आहे उहो तमामु घणो मशहूरु हुयो। कुझु इलाइक़नि में कंहिं किताबनि में लिखियल आहे त हीउ 2000 सालनि खां आबाद हो, किन किताबनि में लिखिया त 3000 सालनि खां आबाद हो। इन जी पर जेके माहिर आहिनि, आर्कियोलॉजिकल माहिर आहिनि, उन्हनि तस्दीक जे मुताबिक़ चयो आहे त 2000 साल पुराणो शहर आहे। ठीकु आहे। बंभोर जो भेड़ो कराचीअ खां ओभर तरफ़ 64 किलोमीटरनि पंध ते आहे। मूंखां वधीक जेका तव्हांखे मां त हीअ किताब मां जेको इंफॉर्मेशन वरिती आहे, जेका तव्हां वटि मौजूदु हुजे त हिते तव्हां कमेंट में मूंसां शेयर करे सघो था। असां उन ते बि ॻाल्हाए सघूं था ऐं उन ते बि छाकाणि त मुंहिंजी ज़ाती तौर ते बंभोर घुमियल कोन्हे को। तोड़े जो अॼु जेको लेक्चर रखियल आहे मुंहिंजो, को बि अहिड़ो इलाइक़ो मुंहिंजो घुमियल न आहे। मां किताबनि जे बुनियादनि ते हिते अॼु ॿुधाईंदुमि ऐं कंदुमि छिका। जेका बुनियादी ज़ाती शइ जेका घुमियल हूंदी आहे उन जो माण्हू एक्सप्लेनेशन वधीक ॾेई सघंदो आहे बहितर नमूने सां। पर ही मुंहिंजा जेके आहिनि पढ़ियल आहिनि, पढ़ियलनि जे बुनियाद ते मां तव्हां सां पंहिंजा जेको आहे शेयर कयां थो। बंभोर जो भेड़ो कराचीअ खां ओभर तरफ़ 64 किलोमीटर पंध ते आहे। कराचीअ खां ठटे ॾांहुं ईंदड़ क़ौमी शाहराह ते आहे। कराचीअ खां ईंदे कराचीअ खां हेठि वञूं था त जेको आहे क़ौमी शाहराह ते मौजूदु आहे। कुझु साल अॻे हिते का बि वसंदी कान हुई, रुगो मिटीअ जो ढेर हो। चौधारी ठिकर भितर चिड़िया पखड़िया पिया हूंदा हुआ। हिन वक़्तु क़दीम आसारनि जे खाते उते अजाइब घर, मुसाफ़िर खानो, हिकु नंढी मस्जिद ऐं पार्क क़ाइमु कया आहिनि। ठीकु आहे। इहा बुनियादी ॼाण आहे त माना ही जेको वीरान हुयो, क़दीम शहर हो, तबाह थियो, बर्बाद थियो, त उते कंहिं क़िस्म जी का आबादी कोन हुई। पर हाणे आसार क़दीमा जे माहिरनि ऐं आसार क़दीमा खाते वारनि उते मस्जिद बि ठाराई आहे, उते जेको आहे सो अजाइब घर बि ठारायो आहे, उते मुसाफ़िर खानो बि ठारायो आहे, उते पार्क बि ठारायो आहे त जीअं वाटुअड़ा ऐं सयाह जेके आहिनि उहे अचनि ऐं हितां जेको आहे सो सिंध जे क़दीम तहज़ीब जी जेको आहे सो नुमाइश ऐं जेको उनजो
घुमी सघनि फिरी सघनि ऐं उन में ॼाणे सघनि त इते कहिड़ी कहिड़ी आबादी हुई ऐं कहिड़ा घर हुया, घर कहिड़ी रीत ठहियल हुया, उन्हनि जी जेको आहे सो डिज़ाइन या नमूनो कहिड़ो हुयो, उते पत्थर कहिड़ा इस्तेमाल थियल आहे, उते चुन कहिड़ो इस्तेमाल थियल हो, उते मिटी कहिड़ी इस्तेमाल थियल हुई, उते जेको आहे सो माण्हुनि जी रहणी कहणी कहिड़ी हुई, उते माण्हुनि जी तहज़ीब छा हुई, उन्हनि माण्हुनि जा हुनर कहिड़ा हुया, उन्हनि माण्हुनि जी उते ॿोली कहिड़ी हुई, उन्हनि माण्हुनि जो उते जेको आहे सो धंधो कहिड़ो, इहा असांखे ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं असां उते उन जॻह ते वेंदा आहियूं, उन जॻह ते वञी करे असां उन जी तहक़ीक़ कंदा आहियूं, असां उन्हनि घरनि खे ॾिसंदा आहियूं, रोडनि रस्तनि खे ॾिसंदा आहियूं, त असांखे ख़बर पवंदी आहे त इन्हनि जी किरत कहिड़ी आहे। ठीकु आहे, ही शहर कंहिं ॿधायो हो ऐं कॾहिं आबाद थियो या फिटो, इन बाबति का बि सही ख़बर कान आहे। बेड़े जी खोटाई मां हथ आयल शयुनि खे ॾिसी माहिरनि अंदाज़ो लॻायो आहे त इहो अॼु खां 2000 साल अॻु आबाद थियो। ठीकु आहे, हिन भिड़े जा ॿ हिसा आहिनि। ही बुनियादी ॼाण अथव, इनखे ज़हन में रखिजो, इम्तिहान में मुमकिन आहे इहे शयूं अची सघनि थियूं त बाबा भिड़ बंभोर जो भिड़ो घणनि हिसनि ते मुश्तमिल आहे, 2 3 4 5 वग़ैरह वग़ैरह जेके बि आहिनि। इन्हनि मां हिकु आहे वारियासी टकरी, जंहिंजे चौधारी कंहिं ज़माने में पत्थर जो मज़बूत कोट ॾिनल हो, ऐं ॿियो आहे शहर जो ॿाहिरियों हिसो, जेको किले जे ओभर ऐं उत्तर वारो हिसो अटकल 7-8 एकड़ थींदो, जो ओलह खां ओभर तरफ़ पखिड़ियल आहे। इहे ॿ हिसा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो वारियासो ऐं ॿियो जेको आहे सो शहर जो ॿाहिरियों हिसो। किले जी अॾावत पत्थर सां थियल आहे, किले जी अॾावत पत्थर सां थियल आहे। मंझसि उन वक़्त जे दस्तूर मूजिबि थोरे मुफ़ासिले ते मोर्चा ठहियल आहिनि, यानी के जॾहिं पुराणे ज़माने में किला ठाहिया वेंदा हुया या जेको आहे सो ॿिया इलाइक़ा ठाहिया वेंदा हुआ, त उन्हनि किलनि में उन्हनि में जेका ॿाहिरां मोर्चा कोन ठाहिया वेंदा हुआ, उहो उनजे करे त जीअं असां पंहिंजे अंदरि किले जो बचाव करे सघूं। ठीकु आहे, इन सां हिन वक़्त बि किले जी भित हेठिएं शहर खां 6 मीटर मथे आहे, जेको हेठियों शहर आहे उन खां 6 मीटर बि मथे आहे। खोटाईअ बैदि किले जा 3 दरवाज़ा ज़ाहिर थिया आहिनि, हिकु ओभर तरफ़, ॿियो उत्तर तरफ़ ऐं टियों ॾखण तरफ़। उन्हनि जूं चाड़ियूं घड़ियूं पत्थरनि जूं आहिनि। ठीकु आहे, इहे सभई मथरनि लिखियो पियो आहे, पर असल में इहो आहे पत्थरनि जूं आहिनि। चाड़ियूं जेके आहिनि घड़ियल उहे पत्थरनि जूं आहिनि। ठीकु आहे, इहा जेका बुनियादी ॼाण आहे, इहा तव्हांखे तव्हांजे इम्तिहान में मुमकिन आहे अची सघे थी, छाकाणि त असां वटि जेके सुवाल ईंदा उन्हनि सुवालनि में ईअं बि हूंदो आहे, हिकु जेको मां तव्हांखे जीअं असां टेस्ट वरितो होसीं SSDP जे ऑनलाइन जेको पेपर असां फेसबुक ते, उन में ज़ाहिर लॻो पियो हुयो त हिकिड़ो नसरी टुकड़ो ॾिनल हो, उन नसरी टुकड़े मां सुवाल खयल हुया ऐं उन सुवालनि मां ई तव्हांखे जवाब चूंडणा हुया। ठीकु आहे, भिड़े ऐं दड़े में फ़र्क़ु। भिड़े ऐं दड़े में सो इहो सिर्फ़ु असांजी ॿोली में ॿ मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि, ॻाल्हि साॻी आहे। दड़ो तमामु मथां हूंदो आहे ऐं भिड़ो जेको हूंदो आहे उहो घणो सफ़ा मथे न हूंदो आहे। जीअं मुंहनि जो दड़ो तव्हां ॾिठो हूंदो त उहो शहर खां जीअं जीअं आहिस्ते आहिस्ते मथे हलंदो वञे, इन करे उनखे दड़ो चयो थो वञे। दड़ो माना ज़मीन खां जेको ज़ाहिर थिए तमामु घणो मथां हुजे। ऐं अहिड़े नमूने सां ही जेको बंभोर वारो जेको भिड़ो आहे उहो बि हिसो ई आहे, पर उहो ज़मीन खां तमामु घणो मथां कोन्हे, जीअं स्टोपा उते जीअं आहे ईअं कोन्हे को। ठीकु आहे, किले जी अॾावत असां ही मुकमल थी चुको। हिन किले में हिकु मस्जिद बि मिली आहे, जा 37 मीटर डिघी ऐं 36 मीटर वेकिरी आहे। उन जे अंगण में पकियुनि सिरुनि जो फर्श लॻल आहे। विज़ुअ वारी जाइ पके चुन सां लितल आहे ऐं पाणीअ जे नेकाल लाइ पकी नाली ठहियल आहे। हाणे ॾिसो, ही अॼु खां 2000 साल पुराणे ज़माने जी ॻाल्हि थो करे। उन ज़माने में असांखे इहा मस्जिद मिली आहे ऐं उन मस्जिद में ज़रूरी न आहे त 2000 साल पुराणी मस्जिद हुजे। मस्जिद मुस्लमाननि जे अचण खां पोइ जी हूंदी। मुस्लमान जॾहिं आया हूंदा उन्हनि मस्जिद ठाही हूंदी। माने मुस्लमान जेके आया आहिनि 712 में 712 में असां तव्हां पहिरीं मस्जिद हिते हुई। इन पहिरीं मस्जिद जे बुनियाद ते जेका मस्जिद आहे हिते हुजे, शायदि हिते हुजे, शायदि
उन मस्जिद में 37 मीटर डिघी ऐं 36 मीटर वेकरी आहे। ठीक आहे। हाणे इन मस्जिद में उन ज़माने में पकियूं सिरूं, फर्श ऐं पके चुन सां लितल, माना सॼी मस्जिद पक्की ठहियल आहे। उन ज़माने में भी असांजी जेका तहज़ीब है, तमद्दुन आहे, या असांजा पंहिंजा जेको रहणी कहणी हुई, उहा आईंदे खे ॾिसी करे रखी वेंदी हुई त जीअं पक्की हुजे ऐं पक्के नमूने सां रहंदड़ हुजे। ठीकु आहे। बंबोर जे भिड़े में अक्सर जायूं पत्थरनि ऐं कचियुनि सिरनि जूं ठहियल आहिनि। उते जेके अक्सर जायूं ठहियल आहिनि उहे पत्थरनि जूं ऐं कचियुनि सिरनि जूं ठहियल आहिनि। किले जे उत्तर ओभर में हिकु ढंढ आहे जा हींअर घणी लटिजी वई आहे। तंहिं हूंदे बि चाड़ वक़्तु समुंड जे पाणीअ सां भरिजी वेंदी आहे। ठीकु आहे। बंभोर शहर जे उत्तर तरफ़ किले जी भित जे ॿाहिरां हिकु कारखाने जा निशान मिलिया आहिनि। हाणे इहे असांजे तारीख़ जा सुनहरी वर्क आहिनि, जे ऐं तारीख़ जो सुनहरी जेको आहे हक़ीक़तूं आहिनि, सचायूं आहिनि, जेके असांखे सिंध में मिलन थियूं। त सिंध जेको हो हुनर सां मालामाल हुयो। उन वटि जेके माण्हू हुया उहे हुनरी हुया, उहे कारोबार कंदड़ हुया, उहे जेको आहे सो कंहिं लिहाज़ खां बि जेको आहे पुठिते पयल कोन हुया। इहे कारखाना जेके आहिनि उन्हनि जो निशानदेहियूं आहिनि। मूमल उन खां अलावा ससुई पुनू वारो जेको किस्सो आहे उहो त ॿुधायो ई वञे थो त उहे माण्हू जेके होत जेको आयो हूंदो हुया, हुते जा पीउ वारा ईंदा हुआ, उहे ईंदा या बंभोर में ईंदा हुया ऐं हिते अचे कारोबार कंदा हुआ, पंहिंजूं शयूं विकिणी वेंदा हुया। माना बंभोर जेको हुयो इहो वॾो जेको आहे सो मर्कज़ हुयो, कारोबारी वॾो मर्कज़ हुयो। मुमकिन आहे त जेको आहे सो वॾो बंदर हुजे, इहो ई हुजे जेको सुभाणे पुराणो कराची जो बंदर जेको आहे उहो इहो ई हुजे ऐं हिते ई सभु आया हुजनि ऐं हिते ई अची कारोबार हलिया हुजनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त हीउ शहर उन वक़्तु वॾो हुनरी मर्कज़ हो। हाणे जेकर इहे जेके सभु शयूं नज़र अचनि थियूं त इन जे करे बि असां चऊं था त इहे जेके मर्कज़ आहिनि, इहे कारखाना आहिनि, इहे कारखाने में ठिकर जा जेके वॾा कुनार भरियल मिलिया आहिनि, उन मां साबित थिए थो, इन मंझां साबित थिए थो त इहे जेके बि शयूं आहिनि जेके आहिनि असांखे पंहिंजो हुनरी हुअण जो सबूत ॾियनि थियूं ऐं हितां वारे माण्हू जेके हुआ उहे हुनरमंद हुआ ऐं आहिनि। ठीकु आहे। बंभोर जे किले मां ठिकर जा चिटियल थांव, मिटीअ ऐं चीनीअ जे थांवनि जा नमूना, पत्थर ते अरबीअ में उकरियल मस्जिद मां हथ आयल कुतबा, सोन चांदीअ ऐं ट्रामे जा सिक्का, सिक्कनि ठाहिण जा सांचा वग़ैरह पिणु मिलिया आहिनि। ठीकु आहे। इहे सभु जेके शयूं आहिनि असांखे बंभोर जे भिड़े मां यानी कि बंभोर जे माॻ वटां मिलिया आहिनि, जेको असांजे तारीख़ में, तमद्दुन में, तहज़ीब में हिकु बेहतरीन जेको आहे सो सरमायो आहिनि, जेके सभु जो सभु शयूं उते उन म्यूज़ियम में रखियल आहिनि। उन म्यूज़ियम में इहे सभु शयूं उते रखी वयूं आहिनि ऐं आर्कियोलॉजी वारा अञा बि उन ते पंहिंजी जेको आहे सो माहिरत कमु कनि पिया, माहिर कमु कनि पिया। डॉक्टर गुलाम अली अलाना जेको आहे सो ॿोलीअ ते कमु जेको कयो आहे उहो बि हिते बंभोर मां मिलियल जेका ॿोली आहे उन ते कमु कयो अथई ऐं ॿुधायो अथई त जेका असां वटि सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी उहा असुल निज सेंढू ॿोली आहे ऐं द्राविड़ी ॿोलियुनि मां आहे, जेका असां वटि क़दीम दौर खां हलंदी आई पे, न कि जेको आहे सो किन ॿियनि ॿोलियुनि मंझां निकितल आहे। हाणे इहो कर पूरो थियो हिकिड़ो उनवान ऐं ॿिए उनवान ते असां पहुता आहियूं ऐं असांजो ॿियो उनवान जेको आहे उहो आहे कारूंझर जा करिश्मा। कारूंझर जे करिश्मनि ते असां जेका इंफॉर्मेशन वठंदासीं उनखे गौर सां ॿुधिजो। इनखे जेको आहे सो तव्हां इन में तव्हांजा सवाल हुजनि, छाकाणि त हिन में केतिरा ई भिटूं आहिनि, केतिरा ई जेको आहे सो वरी जेको आहे सो जबल आहिनि, केतिरा ई ॻोठ आहिनि, केतिरा ई पहाड़ आहिनि, अलावा नंढा नंढा ऐं इन्हनि खां अलावा जेको आहे केतिरा ई पत्थर आहिनि, उन्हनि सभिनी जो ज़िक्र अची सघे थो। महिरबानी करे तव्हां इन शयुनि खे पढ़ियो, ॿुधिजो ऐं कमेंट में कंदा रहो त जीअं ख़बर पए तव्हां असां सां गॾु आहियो। का शइ मुंझारे जी शिकिल में हुजे, को विच में को सवाल हुजे, तव्हां करे सघो था। ठीकु आहे। हिकिड़ो क्लास जो माहौल जोड़ियो त जीअं बाक़ाइदा क्लास हूंदी आहे उहे असां हलूं, तव्हां सां गॾिजी ईंदासीं त वधीक बहितर नमूने सां हली सघंदो कमु। थरपारकर वारे भाङे में नंगर पारकर शहर ॾांहुं वेंदे हिकु ख़ूबसूरत जबल कारूंझर सघिबो आहे। अटकल 26 किलोमीटर में पखड़ियल दुनिया जो इहो ख़ूबसूरत जबल सिंध जो शान लॻंदो आहे। कारूंझर जबल जे उतां ही चोटी
1500 फुट मथे चई वञे थी, जंहिंखे साहिब चङो चवंदा आहिनि। हिन चोटीअ ते शुरूअ में सीमेंट जो ठहियल थलो हूंदो हो, जेको अंग्रेज़नि जे दौर में कर्नल त्रोट ठारायो। माना हाणे हीअ जेका बुनियादी ॼाण तव्हां वटि मौजूदु आहे, उन जे लिहाज़ खां थर पार्कर जॾहिं असां थर पार्कर में जॾहिं नंगल पार्कर वञूं था त उन शहर ॾांहुं वेंदे किलो कारूंझर जबल आहे, जेको अटकल 26 किलोमीटरनि ते पखड़ियल दुनिया जो ख़ूबसूरत जबल आहे, सम्झो 26 किलोमीटरनि ते। ठीकु आहे, उन 26 किलोमीटरनि वारे जबल में केतिरियूं शयूं आहिनि, केतिरियूं नवादरात आहिनि, केतिरा करिश्मा आहिनि। इन्हनि करिश्मनि खे सम्झण जे लाइ असां अॻिते हलूं था, पर उन जे पहिरियों असां ज़ाहिर हुजे त इन जी जेका चोटी आहे, मथां ई चोटी आहे, उहा 1500 फुटनि जी आहे। इन ते ध्यानु ॾिनो वञे। ठीकु आहे, वीरावाह जेको उन थले वटां लॻभॻि 26 किलोमीटरनि जे पंध ते आहे, जेको उन जेको चोटीअ ते जेको थलो ठहियल हो, उन थले खां वीरावाह लॻभॻि 26 किलोमीटर परे आहे। सो ईअं ॾिसबो आहे ॼण त 2-3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। छाकाणि जेकॾहिं असां मथे का शइ ॾिसंदा आहियूं, चढ़ी करे पंहिंजी शइ खे ॾिसंदा आहियूं, त उहा असांखे शइ वेझी नज़र ईंदी आहे। अहिड़ी रीति वीरावाह जेको असांखां उते वेझो लॻंदो आहे। साहिब चङे ते चढ़ण जे लाइ कलाक सवा लॻंदो आहे, त लहण में वरी 1.5-2 कलाकनि खां बि वधीक वक़्तु लॻी वेंदो आहे। हाणे इहा हिकु अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें चवंदा त साहिब चङो, माना उन कारूंझर जबल जी चोटीअ ते चढ़ण जे लाइ 1.25 कलाक लॻी वेंदो आहे। पर आम माण्हू जेके उतां जा आहिनि, उहे एतिरी देर में न, बल्कि उन खां थोरो घटि वक़्त में चढ़ंदा आहिनि। छाकाणि त उन जी उते आम आहिनि, उन जी किरत ईअं आहे, उन जो आहे जेको आहे सो अंदाज़ उहा चढ़ण जो अलॻि हूंदो आहे। असां जहिड़ो माण्हू उते वञी करे चढ़ंदो त ॾाढो ॾुखियो चढ़ी सघंदो आहे, छाकाणि त असां उन्हनि शयुनि जा आदी कोन आहियूं, के उन्हनि शयुनि जा असां रिलियल मिलियल कोन आहियूं, के जबल ते चढ़ण जा आदी कोन आहियूं, के जबल ते चढ़ण जो तरीक़ो कोन्हे को। छाकाणि त सिधे रोड ते हलण हिकु अलॻि शइ हूंदो आहे ऐं जबल ते चढ़ण हिकु अलॻि आहे। तव्हां भले तव्हां जेके पंहिंजे इलाइक़े में को रोड ठहंदो हुजे, उते पत्थर विखिरियल हुजनि ऐं हिकु सिधो रोड ठहियल हुजे, उन ते हली ॾिसो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी पत्थरनि ते हलण केॾो ॾुखियो आहे बजाए जेको सिधे रोड जे। इन जे करे इहे ॿई शयूं ज़हन में रखणु घुरजनि। इते उतां जा जेके माण्हू आहिनि, उहे जल्दी चढ़ी वेंदा आहिनि। असां जहिड़ो माण्हू जेको घुमण वेंदो आहे सिर्फ़ु, उहो एतिरी देर में बि शायदि मुश्किल सां चढ़ी सघे। ॿी जेका ॻाल्हि आहे त उहा ही जेके आम बूट आहिनि, उहे ॾुखिया हूंदा आहिनि बजाए हिननि जे त रबड़ जो बूट हुजणु घुरिजे। रबड़ खे जेको आहे उहो चपकी पवंदो आहे, उहो पत्थर ते, छाकाणि पाणी जे हेठि जबल लाही ते हूंदो आहे त उहो तिरिकणो बि हूंदो आहे। आम ॿियूं शयूं जेके हूंदियूं आहिनि, उहे टुटी सघनि थियूं या उहे असांखे जेको धोखो ॾेई सघनि थियूं। रबड़ वारी जेको बूट हूंदो आहे या जेका चपल हूंदी आहे, उहा असांखे जेको आहे सो धोखो नाहे ॾींदी। ठीकु आहे, कारूंझर जबल जो पत्थर सतरंगो संगमरमर या ग्रेनाइट सॾिबो आहे। सतरंगो, संगमरमर या ग्रेनाइट, इहे टे कारूंझर जबल जा जेको पत्थर आहिनि, उन्हनि खे इन्हनि 3 नालनि सां सॼियो वेंदो आहे। उहो पत्थर आमतौर ते कारे रंग जो आहे। इन पत्थर जो आम तौर ते जेको रंग आहे सो कारो आहे। उन जो चमको अहिड़ो आहे ॼण वारीअ में शीशे जा सन्हा ज़रड़ा शामिल हुजनि। आम ॾिठो हूंदो जॾहिं उस थींदी आहे, उन उस में तव्हां ॾिठो हूंदो त वारी रखियल हुजे, वारी जॾहिं उस पवंदी आहे, सिज जा किरण पवंदा आहिनि, त उहा चमकंदी आहे पई। अहिड़े नमूने सां ही जेको कारो पत्थर आहे, उनखे बि उहो बि चमकंदो आहे। सुरमो ॾिसो, उन सुरमे में बि जेको चमक हूंदी आहे, जेका रोशनी पवंदी आहे, उहा शइ चमकंदी आहे पई। अहिड़े नमूने सां ही जेको पत्थर आहे, जेको कारूंझर ते मिले थो, कारे रंग जो पत्थर आहे, संगमरमर आहे, सतरंगो आहे, इनखे मुख़्तलिफ़ रंग चयो वियो आहे, ऐं ग्रेनाइट बि इनखे ई चवंदा आहिनि, असांखे उते मिले थो। उन कारूंझर में मौजूद ग्रेनाइट जा रंग ॻाढ़सुरा, कारसुरा, सुरमाई, अछड़ा, भूरड़ा, नीरड़ा, सायरड़ा ऐं गुलाबी आहिनि। इन जेके बि रंग आहिनि, इन्हनि रंगनि जा मतिलबु संगमरमर जो ही क़िस्म निहायत अणलभ ऐं क़ीमती आहे। इहो तमामु ॾुखियो मिले थो। ॿियनि हंधनि ते इहे शयूं या अहिड़ो जेको संगमरमर जेको आहे, तमामु घटि मिलंदो आहे ऐं इन जे लिहाज़ खां ई उन खे वॾी अहमियत हासिल आहे। इन खां अलावा ॿियूं बि केतिरियूं ई ख़ासियतूं आहिनि,
जेके असांखे अॻिते हली सम्झ में असां पढ़ूं था। कारूंझर जे करिश्मनि में हिकिड़ी ॿी जे कारूंझर जी हंज में कुल 8 हसीन माथिरियूं आहिनि। माना मथे जेके माथिरियूं माना मथां ईअं ते ॿियूं जेको अलॻि अलॻि जॻहियूं जे भर पासे में कारूंझर जे भर पासे में भोॾेसर, कासबियो, आधीगाम, घरटियारी, मोंद्रो, खारड़ियो ऐं मुणो जे नालनि सां ॻोठ मौजूद आहिनि। हाणे हीअ हिकु अलॻि नहवी ऐं उन जे लहजे जी ॻाल्हि आहे त उन में इहे जेके खारड़ो बि थी सघे थो, मोंदर बि थी सघे थो ऐं आधेगाम वग़ैरह नाला जेके आहिनि, कासबो बि थी सघे थो, पर इहो उन जे ॿोलीअ जे लिहाज़ खां आहे, लहजे जे लिहाज़ खां आहे त उनखे इहे नाला या इहे अंदाज़ में चयो वियो आहे। अहिड़ा ईअं कयो आहे। ठीकु आहे, इहो उनजो पंहिंजो लहजो आहे। कारूंझर जबल मां 5 नयूं यानी बरसाती पाणीअ जूं नदियूं निकिरनि थियूं से गोड़धरो, भिटियाणी, घरटियारी, मोंद्रो ऐं साबूसण आहिनि। इहे जेके बि भिटूं आहिनि इहे असांखे उन कारूंझर जबल जे 5 नयुनि मां हिकु नई आहे। नए माना जंहिंमें पाणी बरसात जो पाणी ईंदो आहे, इन्हनि नयुनि में बरसात जो पाणी अची जेको जमा थींदो आहे, इन में ई जेको आहे सो बोख कंदा आहिनि, इन मां ई जेको आहे सॼो साल पाणी पीअंदा बि आहिनि। इहे थर वारे इलाइक़े जे रहाकुनि जी जेको आहे किरत आहे त इहे खाइनि बि उतां, पीअनि बि उतां ऐं कतुब बि इतां ई आणींदा आहिनि। कारूंझर जबल में जैन धर्म ऐं हिंदू धर्म जा केतिरा ई मंदिर आहिनि, छाकाणि त इहो असां वटि सिंध हिंद हिकु तमामु घणो जेको आहे सो असर रहियो आहे ऐं हिंदू हिते हूंदा हुआ ऐं आहिनि। इन जे करे उन जा मंदिर जेके आहिनि असांखे तमामु घणा इन में मिलनि था ऐं जेके सन्यासी आहिनि, जेके जोगी आहिनि, जेके जेको जोग वठण वारा आहिनि, उहे त घणो करे वरी जेको आहे सो अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञी जेको आहे सो इबादतूं ऐं जोग कटींदा हुआ जेके अकेलाई वारी हुजनि या जिते तपस्याऊं करे माण्हू हुते पुॼी वञी। इन जे लिहाज़ खां ई इहे शयूं हुते असांखे वधीक नज़र अचनि थियूं, जिन में सारधरो, अंचलीसर, गौमुखी, भोॾेसर, भेमकुंड, ॿावे जो ॿेसणो, चंदनगढ़ वग़ैरह शामिल आहिनि। इहे सभई माथिरियूं इलाइक़ा आहिनि जिथे उन्हनि जा जेके मंदिर मौजूद आहिनि। कारूंझर जबल में जंगली जानवर जहिड़ो हरण, गिदड़, चराह, बघड़, रोझ ऐं मोर पखी वग़ैरह वॾे तादाद में मिलंदा आहिनि। मोर जी त ॻाल्हि ई अलॻि आहे त केतिरनि ई जेको शाइरनि पिणु उन खे ॻायो आहे। हिते केतिरनि ई क़िस्मनि जा ॿूटा पिणु थियनि जेके हिकमत जे दवाउनि में कम ईंदा आहिनि, ख़ासि तर त जेके बि खोर ठहे या जेको माखी आहे जेका हिकमत में कम अचे, उहा इन लिहाज़ खां हिते जेका तमामु घणी थींदी आहे इन इलाइक़े में ख़ासि मख़सूस, बाक़ी न, छाकाणि त उहा वाक़ई ई जेका हिकमत में उहे कम आणींदा आहिनि ऐं हिकमत जे लिहाज़ खां कम ईंदी आहे, जेका दवाउनि में कम ईंदा आहिनि। कारूंझर जी चोटीअ ते मोर जो नाच लॻंदो वणंदड़ लॻंदो आहे। केतिरनि ई अवामी शाइरनि उनखे ॻायो आहे। मींहोगीअ जी मुंद में कारूंझर जो इलाइक़ो वेतर सरसब्ज थी वेंदो आहे। ठीकु आहे। ये आखिरी नज़्म आहे तव्हांजे साम्हूं जेके असां हाणे पहिरियों असां बंभोर ते घुमी आयासीं, बंभोर पूरो घुमी आयासीं। बंभोर खां पोइ असां जेको आहे सो कश्मीर वियासीं, कारूंझर जबल घुमी आयासीं, उनजी शयुनि खे परखियोसीं, उनमें कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि, कहिड़ा पथर आहिनि, कहिड़ा वण आहिनि, कहिड़ा ॻोठ आहिनि, कहिड़ियूं जेको आहे सो नयूं आहिनि, कहिड़ा जेको आहे सो हुते माथिरियूं आहिनि, उन सभिनी खे ॻोल्हे उन घुमी फिरी असां मोटी आया आहियूं सखर जो सैर करणु। हाणे हलूं था सखर घुमी था अचूं, को सखर मां हिते हुजे या सखर जे उस पास वारो हुजे त उहो मूंखे ॿुधाईंदो हले, छाकाणि त हीअ शयूं मुंहिंजो घुमियल कोन्हनि के, तव्हां मूंखे ॿुधाइजो त हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि उहे हिते आहिनि ऐं ही हिते कोन्हनि के। असां घुमूं था सखर ते। सिंध सॼीअ में 3 नंबर, सिंध सॼीअ में 3 नंबर, ॾिसो ही सुहिणो शहर सखर। सॼी सिंध में 3 नंबर वॾो शहर, सॼी सिंध में 3 नंबर वॾो शहर सखर। खिरड़ीअ जो मैदान हिते, सिंधूअ जो वधशान हिते, तफ़रीह सां गॾु ॼाण भरियो आ सजायो ही सफ़र, ॾिसो ही सुहिणो शहर सखर। खिरड़ीअ जो मैदान जंहिंखे असांजे ख़लीफ़े नबी बख्श क़ासिम पूर्ण खिरड़ीअ वारी जंग खे जेको ॻायो आहे, सॉरी मां भुलिजां थो पियो, खिरड़ीअ वारी जंग न आहे,
ठीक हिकु जंग आहे, उन जंग खे ॻायो वियो आहे, उहो हिते मैदान आहे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे हिते मासूम शाह जो मीनारो, सखर में मासूम शाह जो मीनारो मशहूर आहे। उन तां थिए थो ख़ूब नज़ारो माज़ीअ जो ही मंज़र प्यारो। हिते मासूम शाह जो मीनारो, उतां थिए थो ख़ूब नज़ारो माज़ीअ जो ही मंज़र प्यारो। परे खां ईंदो आहे नज़र, ॾिसो ही सुहिणो शहर सखर। केर जो नज़ारो कयो? मासूम शाह। मासूम शाह खे सभु कुझु सुञाणे, मीर मासूम शाह बकरी वारो, हर हिकु उन खां वाक़िफ़ आहे। ऐं उन जो जेको मासूम शाह जो बकरीअ जी का क़बर आहे उहा हिते ई आहे, ऐं उन जो मीनारो बि हिते ई मौजूदु आहे। आदम शाह जी टकरीअ चढ़बो, वरी थोरो वक़्तु हलबो त आदम शाह जी टकरीअ चढ़बो, साध ॿेले ॿेड़ीअ ते हलबो। साध ॿेलो किथे? हाणे इहे शयूं आहिनि, न में हिते असां सिर्फ़ु घुमूं कोन था, मुमकिन आहे त इहो सवाल अचे त साध ॿेलो कहिड़े ज़िले में आहे, मासूम शाह जो मीनारो कहिड़े शहर में आहे, या जेको आहे सो आदम शाह जी टकरी कहिड़े शहर में आहे। छाकाणि त इहे असांजे सिंध जा तारीख़ी माॻ आहिनि, तारीख़ी मकान आहिनि, ऐं असांजे दर्सी किताबनि में शामिल आहिनि। ऐं जेका शइ दर्सी किताबनि में शामिल आहे, लाज़मी तौर ते उहा इम्तिहान में अचणी आहे, उतां ई अची सघे थी। ठीकु आहे। आदम शाह जी टकरीअ चढ़बो, साध ॿेले ॿेड़ीअ ते हलबो, पुल जे परियां हली ॾिसबो, पुल जे परियां हली ॾिसबो, विच दरियाह में ॿेट बखर, ॾिसो ही सुहिणो शहर सखर। सिज लहण ते आहे हाण, घुमण हलूं था लबे मेहरान, बेराज खां मोटी ॾिसंदासीं, विच शहर में घंटा घर, ॾिसो ही सुहिणो शहर सखर। इहो कुझु माॻ हुया, कुझु मकान हुया जेके असां तव्हांजे साम्हूं पेश कयासीं, उन्हनि खे जेको आहे सो तव्हांजे साम्हूं रखियो आहे। कुझु ग़लतियूं बि थियूं हूंदियूं, दरगुज़र कजो, छाकाणि त हमेशह कुझु हेठि मथे थींदियूं रहंदियूं आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे दरगुज़र कजो। पर हाणे कुझु मूं वटि सवाल आहिनि, उन्हनि सवालनि खे गौर सां ॿुधो ऐं उन्हनि जा तव्हां जवाब मूंखे कमेंट में जल्दी ॾियो। जेको जेतिरा जल्दी कमेंट ॾींदो उन्हनि खे ओतिरो जल्दी असां अॻिते हलंदासीं। मश्क आहे असां में सिफ़ाती इस्म जा क़िस्म आहिनि, सिफ़ाती इस्म जा घणा क़िस्म आहिनि, डेश क़िस्म आहिनि। ठीकु आहे। वॾाई, भलाई, सचाई इस्म जे कहिड़े क़िस्म सां ताल्लुक़ रखनि था? सवाल पहिरियों आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे, सिफ़ाती इस्म जा डेश क़िस्म आहिनि, वॾाई, भलाई, सचाई इस्म जे कहिड़े क़िस्म सां ताल्लुक़ रखनि था? हिते सवाल आयो तव्हांजो, ससुई पुनूअ जो दास्तान इन, हा बिल्कुलु बंभोर जे इलाइक़े सां ई आहे। ससुई पुनूअ जो किसो जेको दास्तान आहे हितां ई ताल्लुक़ रखे थो। ऐं ॿियो जेको आहे इस्म अलाह जो नालो ख़ासि आहे, बिल्कुलु आहे। ऐं रसूल फ़रिश्तो, ॾिसो मोहम्मद असां नालनि ते आयासीं त असां वाज़े करे चुकासीं उनखे त कंहिं बि माण्हू ते नालो ॾिसूं था त उहो इस्म ख़ासि थी वेंदो आहे। ठीकु आहे। मोहम्मद जेको आहे उहो अलाह जो नबी आहे, फ़रिश्तो न। ठीकु आहे। जंहिंजे करे असां हिनखे इस्म ख़ासि में आणींदा आहियूं। बंभोर किले जी अदावत देश सां थियल आहे, चुन सां, सिरुनि सां, पत्थर सां, गारे सां। तव्हांजा जेको सवाल मुंहिंजा जवाब लाइ छो कोन पिया अचनि, कमेंट कोन पिया अचनि, ॾाढो जेको आहे सो देरि पई थिए, ॾाढी देरि पई थिए, तव्हां चओ जवाब ई कोन पिया ॾियो। चोथों सवाल आहे, बंभोर जे किले खे कुल देश दरवाज़ा आहिनि। कारूंझर जबल जी चोटीअ जी डेघ देश फुट आहे। कारूंझर जबल जे हंज में कुल देश माथरियूं आहिनि। तव्हां वटि 2-4 मिंट आहिनि, जवाब ॾियो त असां जेको आहे सो उन जो वरी मश्क़नि जा हल बि हिते ई मौजूदु आहे, असां तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं।
जबरदस्त। हाणे तव्हां जवाब अचण मोड़ शुरू थी विया आहिनि। हाणे ॾिसो था त 1500 फुट 8 माथरियूं, 3 दरवाज़ा नाज़िया लाबेल, 3 दरवाज़ा मोमल पंवर, 5 माथरियूं जावेद निज़ामानी 8, मोहम्मद असलम 8 माथरियूं, जावेद खून 4 माथरियूं, अब्दुल्ला के किले के 3 दरवाज़ा आहिनि, कुल 8 माथरियूं आहिनि। 8 माथरियूं आहिनि। चोटी 1500 फुट ज़फर अली, तारिक लगारी, मनीष अलवाणी भील ऐं ॿियो आहे अब्दुल वहीद सियाल। ठीकु आहे, ज़बरदस्त। इट्स हिंजा 1500 फुट, ज़बरदस्त। अब्दुल्ला सियाल कारुंझर जबल की जी कारुंझर डेक 1500 फुट, ज़बरदस्त। जावेद अख्तर चोटी 1500 फुट। असां मां जेकर तव्हां चाहियो त मां ॿीहर वञा थो। हिते सिफ़ाती इस्म जा क़िस्म डेश आहिनि। वॾाई, भलाई, सचाई इस्म जे कहिड़े क़िस्म सां ताल्लुक़ रखनि था? ही जेको सवाल आहे हेठियों ॻाढ़नि अखरनि वारो, इन ते ध्यानु ॾियो। यार पाणी पिया थो हले पियो कयूं। हाणे तव्हांजा जेके आहिनि जवाब उहे आहिनि ही। सिफ़ाती इस्म जा 2 क़िस्म आहिनि, वॾाई, भलाई, सचाई इस्म जे इस्म ज़ात सां ताल्लुक़ रखनि था। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे आख़िरी तव्हांजो हे बंभोर किले जे अदावत पत्थर जे सां थियल आहे। बंभोर जे किले के कुल 3 दरवाज़ा आहिनि। कारुंझर जबल जी चोटी जी ड्रेग जेका आहे उहा 1500 फुट आहे। कारुंझर जे हंज में कुल 8 माथरियूं आहिनि। ठीकु आहे। इहे तव्हांजा कुझु जवाब ज़बरदस्त, तमामु बहितरीन नमूने सां तव्हांजा कमेंट। मोहम्मद असलम, फहीम सुमरो, जावेद जमील ऐं नहाणी, संतास ऐं मोहम्मद पवर, ज़फर अली। बेहतरीन, ज़बरदस्त। तव्हांजी इंशाल्लाह सुभाणे असां तव्हां सां हिकु ॿिए मौज़ू सां गॾु हूंदासीं। इन जा जवाब तव्हां वटि अची विया ऐं तव्हांजे जवाबनि जो इंतज़ारु रहंदो आहे। अल्लाह हाफ़िज़।